कौन है फिरियो न गुस्ताखी खां बची वियो वजह केड़ो मां नथो चवां मौलाना खादिम हुसैन रिज़वी पियो चवे त मूं सोचियो आ छाजी करे राजन जा पेर तिरकी विया इमाम अहमद रज़ा एतरे इल्म जे बावजूद तिरकियो न फिरियो न गुस्ताखी खां बची वियो ये तो वजह ही आ जो इमाम अहमद रज़ा पंहिंजे कंध खे गौसे आज़म जे दरबार में झुकाए छॾियो जॾहिं गौसे आज़म जे आॾो निवड़त न्याज़ कई तुंहिंजे मुंहिंजे पीर उनखे थिड़ण न ॾिनो हेॾे होॾे वञण न ॾिनो सिधो मदीने शरीफ़ जे दरबार में पहुचायो आ। तू है वो गौस के हर गौस है शेदा तेरा सुभान असी यार थकल आगी तो जलसा क्या थो ताजे कुछ मिनट टेक जारी दो सुभान अल्लाह जी तो इंशाल्लाह गाड़ी हली वेंदी। तू है वो गौस के हर गौस है शेदा तेरा तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा। बगदाद शरीफ में हिकड़ो ईसाई बादशाह वटायो मशहूर गाला बादशाह के जी मां तहांजे मुसलमानन मोलनि सां मुनाज़रो कंदुसि वॾा माण्हू वरी शरारती तबियत जा हूंदा आहिनि चवंदा आहिनि भली खलक पढ़ण में विड़ी पई हुजे असांजो ओताकू आबाद हुजे। बादशाह खे पियो ईसाई चवे साईं मुनाज़रो कंदुसि तहांजे मुसलमाननि मोलनि सां मां साबित कंदुसि क़ुरान मां त हज़रत ईसा जो शान तहांजे नबीअ खां मथे आहे ऐं छा मां साबित कंदुसि क़ुरान मां। हाणे मां तहां सेवण वारनि खां हिकिड़ो सुवाल थो कयां जवाब मूंखे ॾिजो। अब बाबू ईसाई कुरान पढ़ी साबित पियो करे पोइ छा माण्हू ईसाई थिए पढ़े तो कुरान पियो असांजा माण्हू छा चवंदा फलाणो साईं कुरान थो पढ़े फलाणो साईं कुरान थो पढ़े मां चवां थो ईसाई कुरान पियो पढ़े पोइ माण्हू ईसाई थिए। सैयद नईमुद्दीन मुरादाबादी सां हिकिड़े हिंदू पंडित मुनाज़रो कयो साईं खे चईसीं मूंखे तव्हांजे क़ुरान जा 15 सिपारा यादि आहिनि। हिंदू पियो चवे तव्हांजे क़ुरान जा मूंखे 15 सिपारा यादि आहिनि तव्हांखे असांजे गीता जा वेद जा कुझु हिसा यादि आहिनि। पाण फरमायूंसि हाणे इहो त जवाबु तव्हांखे पोइ थो ॾियां पर पहिरियां तव्हां खां थो पुछां सेवण वारो पोइ जे हिंदू क़ुरान पढ़े असीं हिंदू थियूं। गांधी जो जिथे फोटू लॻल आहे इंडिया जो नोट ते इहो गांधी क़ुरान जूं आयतूं पढ़ंदो पोइ असीं हिंदू थींदासीं। इहो मेयार तव्हां लाइ कहिड़ो ठाहे फलाणो क़ुरान थो पढ़े फलाणो हदीस थो पढ़े मां जो पढ़े त थो पहिरियां जांच उनजे दिलि में नबी जो इश्क आहे या न नबी जी मोहब्बत आहे या न नबी जो प्यार आहे या न नबी जी उल्फत आहे या न वरना जे तूं इहो मेयार ठाहींदे त पोइ ईसाई क़ुरान पियो पढ़े माण्हू ईसाई कोन थींदो हिंदू क़ुरान पियो पढ़े माण्हू हिंदू कोन थींदो बद मज़हब क़ुरान पढ़े माण्हू बद मज़हब कोन थींदो। पहिरियां जांचबो उनजे दिलि में नबी जो इश्क आहे या न नबी जी मोहब्बत आहे या न वरना बे इश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी मां से बुखारी जो पढ़ाया हाँ मां मुस्लिम जो पढ़ाया तिरमिज़ी इब्न माजा अबू दाऊद नसई सुभान पर तो बे इश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी उनको बुखारी नहीं आता बुखार आता है। सैयद नईमुद्दीन खे पियो चवे 15 सिपारा मूंखे यादि आहिनि तोखे असांजे गीता जा कुझु हिसा यादि आहिनि। वाह सैयद नईमुद्दीन मुरादाबादी तुंहिंजो जवाब पाण फरमाइनि था इहो त असांजे क़ुरान जो मौजज़ो आहे तव्हांजे किताबनि में मौजज़ो आहे ई कोन त असांखे किथां यादि थिए असांजे किताब में मौजज़ो आहे तॾहिं तव्हांखे यादि थी वियो आहे। पोइ हिंदू जे पढ़े असीं हिंदू थींदासीं। इहो मेयार ख़तम कयो मेयार ही या त ॾिस अंदर में ईमान आहे या न आहे
अंदर में रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे अल ए इश्के नबी मेरे दिल में भी समा जाना। अज सेवण शरीफ वारो सोने कलंदर जो वसीलो वठी इश्क खे था चऊं, इश्क असांजे दिल में थोड़ी चिणग जागा। ए इश्के नबी मेरे दिल में भी तू आ जाना, हमको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। सुभान अल्लाह। इश्क जो भला मां तो यार ॾाढो सेवण शरीफ खां हाणे फरमाइश कई थई, हाणे भला तोखे कहिड़ो रंग मां ॾियां, छा तोखे खपे जे तो जिस नींद में हो जाए दीदार नबी हासिल। ख्याल कजा नंद मुआरो हलियो वञे। ए इश्क मुझे सी नींदों में सुला जाना। सुभान अल्लाह। तीजे भला रंग बंग बुधा तो के चाड़े चरिया हो रंग कामयाबी थी। ये तो जो रंग के जामी और रूमी पे चढ़ाया था, जाग जा उस रंग की कुछ रंगत मुझ पे भी चढ़ा जाना। सुभान अल्लाह। जंगे उद पई लगे हिकड़ी साहबियणी खबर पई आ सुनन भी दुनिया ता हलिया विया, अफवाह हलियो विया। वा साहबियणी पेरन में जुती भी न थी पाए। शाह अब्दुल लतीफ बेटा तो फरमाइंदा हलंदे ओ तपन वडे मां पेरे पंध कंदियास, जे पेरन हलण छडियो त मां गोडन भर घसंदियास, जे गोडन घसण छडियो त मां सीने भर सिरंदियास, जे गोडन घसण छडियो त मां ठूठन भर ठिड़कंदियास, जे ठूठन ठिड़कण छडियो त मां सीने भर सिरंदियास, जे मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन ता। साहबियाणी पई अचे पेरन में जुती लाए, उन साहबियाणी जो पीउ बि जंग में वियो आ, मुड़स बि जंग में वियो आ, भाउ बि जंग में वियो आ। मैदान ते तकड़ी तकड़ी पई अचे, पुछे थी त ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो त मदीने जो अमीर किथे आ? के जो तुंहिंजो पीउ शहीद थी वियो। चेती ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो त मुंहिंजो महबूब किथे आ? के जो तुंहिंजो भाउ शहीद थी वियो। चेती न ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो मुंहिंजो हबीब किथे आ? के जो तुंहिंजो मुड़स शहीद थी वियो। चेती मुड़स खे छॾ, ॿुधा त मुंहिंजो हबीब किथे आ? अखियुनि मां ज़ारो कतार नीर पिया वहनि। जॾहिं जंग जे मैदान में आई आ तुंहिंजे मुंहिंजे नबी पाक ते नज़र पई अथसि। चेती या रसूल अल्लाह कुल मुसीबतन बदक जललुर, मुंहिंजा महबूब जे तूं वेठो आ, हाणे का बि मुसीबत तोखां पोइ मूंखे निढाल नथी करे सघे, छो त जंहिंजो मोहम्मद हूंदो आ रब्बुल जा ॿिनी जहाननि में बेड़ा पार कंदो आ। ऐसे नबी से जा सहाबी ये किताब मुझे वाल साहब से लिखियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सीरत। हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वणंदो आ। सुभान अल्लाह। इदा दे साहबन जो शान दा पढ़ो छाजे कर माजो हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वणंदो आ। बयां जो शान तन जो करे मूंखे सो बयान वणंदो आ। कया जन घोर महबूबन मथा घर मां लसर बचड़ा, खुदा खे तन संदो सिर माल ऐं सामान वणंदो आ। उन्हनि जूं अज़मतूं इदरीस
सगाइण खां गरियूं आहिनि मल्हायो जल सुआ मैदान हथ मथे खणजा सो मैदान वणंदो आ सिद्दीक़ जी सीरत आ पढ़ो पछाड़ी में 9 फसल 70 उन में हजरत अबू बकर सिद्दीक़ जी अफजलियत दे बस सुभान अल्लाह सोने नबी जा गुलाम हंस इश्क आयरन के महबूब जो दाल पे हली तो न ईसाई पे चयो मां कुरान तो पढ़ा और मां वरी तहां जी खिदमत में हिन फकीर गुनहगार वा जी खिदमत में अर्ज कयो तो सोना ये न तो सुबाने जेको जे कुरान पढ़े तो जी कुरान तो पढ़े इसी कुरान तो पढ़े इसी कुरान तो पढ़े मां जो कुरान तो पढ़े पेरा जाच तो सही कुरान तो पढ़े तो पर पेरा सोच तो उनके दिल में इश्क आहे या मोहब्बत आहे या ना आहे ईमान का सवा जे ईसाई कुरान पढ़े मानो ईसाई कोन थींदो हिंदू कुरान पढ़े मानो हिंदू कोन थींदो बद मजहब कुरान पढ़े ऐ चवे से ही दलीला मानो बद मजहब न थींदो मैं यार आहे इश्क रसूल मान थो चवा ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुन अहब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन फरमाता में तेसी ते केर मोमिन न थींदो जेसी ते मां पी खां वधीक औलाद खां वधीक माण्हुनि खां वधीक मां हबीब न जे दिल में महबूब न थी वञा जॾहिं मुंहिंजे दिल में मुंहिंजे महबूब जो प्यार जी वेंदो त पोइ रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो ईसाई पे चई मां कुरान थो पढ़ा बादशाह चयोसि ठीकु आहे तव्हां वञी चौक ते ऐलान कयो ऐलान अची कई आहे हिकु मुस्लमान मौलवी मुनाज़िर फ़क़ीह आलिम मुफ्ती सरफ़ी नहवी बलागत मानी बयान बदीअ जो माहिर आहे हिकु फ़लसफ़ी मंतिकी अॼु मुंहिंजे साम्हूं अचे मां क़ुरान मां साबित कंदुसि त तव्हांजे नबीअ खां असांजे नबी ईसा जो शान मथे आहे वॾा वॾा मौलवी वेठा वॾा वॾा आलिम वेठा अल चुप मिनल माठ वलो कान मिनल बस सभई ख़ामोश लॻा पिया आहिनि ईसाई ॾंद पियो टेड़े तो जे मुंहिंजे पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानीअ खे ख़बर पई पाण पंहिंजे दरगाह शरीफ़ तां निकिता अरे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का सुभान अल्लाह तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं कदर वाले जाग जा कदर वाले कदर वाले कदर वाले कदर वाले जानते हैं ज़ुशाने अगल बैत साईं खे ख़बर पई सारा पंहिंजी नूरानी सूरत खयो अचनि पिया माण्हुनि जो बादशाह पीर खे ॾिठो त हीअं पिया निहारी केर अची वियो बादशाह अची वियो छा ईसाई पियो चवी साईं जो माण्हू पिया चवनि हाणे उहो बादशाह आयो आहे जंहिंजी जीतनि ते जड़नि ते जानवरनि ते पखियुनि ते सुभान अल्लाह जिन्ननि ते बि हिन जी हुकूमत आहे अब्दुल कादिर जीलानी पियो अची छा थो चमी चईसि मां थो चवां हज़रत ईसा मुर्दा जारिया तहांजे नबी मुर्दा क़ुरान हज़रत ईसा मौलन खे जारींदो तहां जो नबी मौलन खे जारींदो हुयो या जे जारींदो हो त क़ुरान मां ॾेखार या मञ त तुंहिंजे नबी मोहम्मद खां असांजे नबी ईसा जो शान मथे आहे सॼी दुनिया जा मौलवी मंतिकी फ़लसफ़ी आलिम मुफ़स्सिर मुहद्दिस फ़क़ीह ख़ामोश लॻा वेठा आहिनि बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि नूरानी सूरत खणी फरमाइनि था अरे मुर्दनि खे जारण असांजे नबी जे ग़ुलाम जो कम ग़ुलामनि जो कम आहे हल क़ब्रिस्तान में क़ब्र ते हथ रखण तुंहिंजो कम आहे मुर्दे खे छिके ॿाहिरि कढण अब्दुल कादिर जीलानीअ जो कम आहे सुभान अल्लाह अरबी में किताब हुज्जतुल्लाह अलल आलमीन
फी मुअजिज़ात सय्यिदिल मुरसलीन लिखण वारो वा हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ बिन इस्माइल नबहानी। उन किताब में शुरू में तफ़सील सां हिकिड़ो मौज़ू खयो अथसि। उन में पछाड़ीअ में लिखियईं हिकिड़ो बुज़ुर्ग हो पंहिंजे मुरीद खे सॾु कयईं, बाबा हेॾे अच आयो, बाबा तूं नमाज़ूं पढ़ी थो? हा साईं। रोज़ा बि रखी थो? हा साईं। तहज्जुद बि पढ़ी थो? हा साईं। बाबा पोइ तुंहिंजो रूहानी मक़ाम त कोन्हे? तव्हांखे ख़बर हूंदी। फरमाइण लॻे थो तूं बेअदब आहीं। वाक़ई मां मालूम थियो त जे निमाज़ूं बि पढ़े रोज़ा भली शइ फर्ज़ आहे, लाज़िम आहे पढ़णा। निमाज़ूं बि पढ़े, रोज़ा बि रखे, ज़कातूं बि ॾे, हज बि ॾे, हज बि करे, तहज्जुद बि पढ़े, अवाबीन बि पढ़े, इशराक बि पढ़े, पर जे बेअदब आहे त बेअदब महरूम मानदज़ फज़ुल रब। मूंखे लॻे थो तूं बेअदब आहीं। चई साईं मूंखे त हाणे कहिड़ी ख़बर, तव्हां महिरबानी कयो ॿुधायो। पाण फरमाए मूंखे लॻे थो तूं पंहिंजे पीउ जो बेअदब आहीं। हा सची ॻाल्हि आहे, मां पंहिंजे बाबे जो बेअदब हुयुसि। हाणे मां छा कयां? बाबा दुनिया तां लॾे वियो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए थो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाहद्दुल्ल मिनर रहमत वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तुंहिंजे रब जो हुक्म उन खां सवा कंहिंजी इबादत न कबी। महबूद अल्लाह वा, कलंदर जी इबादत कान कबी, भिटाईअ जी इबादत कान कबी, नबीअ जी इबादत कान कबी। इबादत सिर्फ अल्लाह जी ज़ात जी आहे। असी अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वारा मुवहिद हूं। तौहीद जा टे क़िस्म, तौहीदुर रबूबियत, तौहीदुल इलाहियत, तौहीदुल अस्माए व सिफात। टिनी क़िस्मनि में असी कंहिंखे रब जो शरीक नथा समझूं। मुंहिंजे वाल साहब साईं जो हिकिड़ो शेर आहे। साईं चवे थो हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ। सुभान अल्लाह चोगे ता समझो धरा थियूं त मौलवी भॼण जी करे, पर ईअं तकड़ो इंशाअल्लाह अॼु तव्हांखे न चइबो, ख़बर पए वरी न घुरायो। हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ ॿिए न अल्लाह मञीदासूं ही मञण सरीह शिरक आ। हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ। वक़दा रब्बुक, तुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे, फ़ैसिलो कयो तुंहिंजे रब, उन खां सवा कंहिंजी इबादत न कबी। वबिल वालिदैन इहसाना, माउ पीउ सां चङाई, उन जो बि रब फ़ैसिलो कयो माउ पीउ सां चङाई। सुभान अल्लाह। इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा, अगर उन्हनि मां को हिकिड़ो पोड़ो थी वञे, औ किलाहुमा या ॿई पोड़ा थी वञनि, फला तकुल लहुमा उफ, उन्हनि ॿिन्ही खे उफ बि न चओ, वला तनहरहुमा झिणकियो बि न। पोड़ो माण्हू थींदो दिमाग़ कमु कोन कंदो, बार बार साॻी ॻाल्हि पियो पुछंदो, रिपीट कंदो, हीअ ॻाल्हि बाबा कीअं, बाबा हीअ ॻाल्हि कीअं। फला तकुल लहुमा उफ़िन, उफ बि न चओ, वला तनहरहुमा झिणकियो बि न, वकुल लहुमा कौलन करीमा, उन्हनि खे कोले करीम चो, अहिड़ो कोल चो जेको करीम हुजे। वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत, पंहिंजे मोहब्बत जा पर उन्हनि जे लाइ झुका, जीअं पखी पंहिंजे बच्चन खे पंहिंजे परनि में लिकाईंदो आहे। इहो इस्तिआरो आहे, तस्बीह आहे, उन सां जेको मोहब्बत जे लाइ मोहब्बत लाइ किनायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि जे लाइ मोहब्बत ऐं प्यार वारो रस्तो इख्तियार कर। वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, चओ त मौला मुंहिंजे माउ पीउ ते रहम कर, जीअं इन्हनि ॿिन्ही असांखे पाले नंढे हूंदे खां वॾो कयो। सुभान अल्लाह। माउ पीउ जो सी वॾो शान। अल्लामा इब्न जोज़ी किताब जो नालो आहे अल बिर्र वस्सिला, उन में लिखी, जेके थकिजी पिया हथ त मथे खणो, वग़ैरह थको आहे शाबस ते मञी सही,
मेरे मज़ाब हुजे कुछ तासा अल्लामा इब्न जौज़ी पियो लिखे अल बिर्र वस्सलाम हज़रत सुलेमान साईं तख्त ते उॾामंदो पियो वञे अगे माण्हू चवंदासीं तख्त कीअं उॾामंदो मां चयो हाणे हेलीकॉप्टर किथां उॾामे अंग्रेज़नि त हाणे हेलीकॉप्टर ठाहियो अल्लाह साईं तॾहिं सुलेमान साईं खे हेलीकॉप्टर ॾेई छॾियो उॾामंदो पियो वञे अल्लाह ताला फरमाए सुलेमान हेठि समुंड में त नज़र कर मुंहिंजी कुदरत जी निशानी ॾिसियो वञे हज़रत सुलेमान हवा खे हुकुम कयो तख्त बीठो आहे पाण जिन्ननि जे बादशाह खे हुकुम कयो हेठि वञी टप ॾेई ॾिसी आहे ॾिसे त छोलियूं पियूं लॻल जिन्ननि जो बादशाह अंदरि आयो आहे छोलनि छिके ॿाहिरि कढी मोटायो छलायुसि चए थो साईं मुंहिंजी जान आहे अंदरि वॾो जहान ख़ुदा खे ख़बर आहे छा आहे पाण हज़रत आसिम बिन बरखिया खे फरमायो बाबा तूं वञ उन जो मथां टप ॾिनो समुंड जे छोलनि में अंदरि घिड़ी ॿाहिरि निकिरी आयो चए थो हज़रत सुलेमान खे सुणा समुंड जे छोलनि में हिकिड़ो मोतनि जो महल ठहियो पियो आहे ख़ुदा खे ख़बर आहे उन महल में छा आहे अवी दुआ कयो त महल खुले पोइ उन महल में असीं हलूं हज़रत सुलेमान जो दुआ कई महल खुलियो हज़रत सुलेमान उन जी जमात महल में अंदरि आया ॾिसनि त हिकिड़ो हमरा चादर बेड़ियूं करे तस्बीह हथ में अल्लाह अल्लाह जे ज़िक्र में लॻो पियो आहे हज़रत सुलेमान तो पुछे ओ जान ही तोखे कमाल कीअं मिलियो महिरबानी कीअं थी फज़ीलत कीअं मिली कहिड़ो तो वटि वज़ीफ़ो आहे जे तोसे वज़ीफ़ो कोन्हे को करामत का कान्हे हे मूंखे मुंहिंजे माउ पीउ जी दुआ आहे बाबो बि ॿुढड़ो हो अम्मा बि ॿुढड़ी हुई मरण जे टेम ते मुंहिंजी जीजल मां मूंखे सॾु करे चयो ओ मुंहिंजा बच्चा पुनल हेॾे आ त भाकुर पाए दुआ कयाई अम्मा मूंखे भाकुर पायो सीने सां मिलाए हथनि खे मथे खणी दुआ कई या अल्लाह का मां ज़मीनदारीअ जी दुआ कंदी आहे का ऑफिसरीअ जी दुआ कंदी आहे का वॾेरे थियण जी दुआ कंदी आहे का नौकरीअ जी दुआ कंदी आहे मां ॿी का दुआ नथी कयां दुआ थी कयां मुंहिंजे बच्चे खे पंहिंजी इबादत नसीब कर अम्मा दुनिया तां लाॾाणो करे वई वरी राति ॾींहुं मां पंहिंजे पुनल पीउ जी ख़िदमत कंदो हुयुसि ज़ोर ॾींदो हुयोमांसि ॿुढड़ो हुयो काकूस पेशाब जे लाइ हलाक हूंदो हुयो खणी काकूस बि करायां पेशाब करायां मरण जे टेम ते मुंहिंजे पुनल पीउ मूंखे सॾु करे चयो अब्बा हेॾे आ त भाकुर पाए मोकिलायूं मां बाबा जी वेझो आयो आहियां बाबा मूंखे भाकुर पाए हथ मथे खणी दुआ कई या अल्लाह मां दुआ कई अथसि इबादत जी पर मां पीउ थो दुआ कयां इबादत उते नसीब कजांसि जिते शैतान बि पुॼी न सघे क़िबला हिकिड़े ॾींहुं बाबा त गुज़ारे वियो समुंड जे किनारे खां पियो अचां ईंदे ईंदे छोलनि छिके हिन महल में आंदो आहे ख़बर कान्हे का 2400 साल थी विया अञा ताईं हिन महल में राति ॾींहुं रब जी इबादत में गुज़ारिया पियो पुछे पियो साईं अबा मानी किथां खाईंदो आहे जे तो साईं जन मानीअ जी तरफ थींदी आहे फ्रूट अची वेंदो पाणी अची वेंदो मूं में को कमाल नाहे हे मुंहिंजे माई पीउ जी दुआ जो कमाल आहे माउ पीउ जी सी दुआ हाणे मुंहिंजी अम्मा साइण 2-3 ॾींहं गुज़ारे वई पहिरियां हाणे तूं क़दुरु पए ॾिसी मां जो शान ऐं मक़ाम मां जलसनि ते मां ॻाल्हि पे कयमि त मां जलसनि ते वञा मुंहिंजी अम्मा साइण वई सुम्हंदी कमरे मुआरे जी चाबी वरी पंहिंजे खीसे में रखी मां ॿुधंदमि कमरे जी चाबी वरी खीसे में छुटी रखी मां मूंखे चवंदी हुई अबा इन जे करे थी रखा जो तूं हूअं चाबी खयो थो वञी चाबीअ जे बहाने उथारींदे त भाकुर पाए दुआ त कंदी साईं मां जो रिश्तो किथां मिले मां पीउ जो अदब कजे मां पीउ सां सुठे तरीक़े सां पेश अचिजे बुज़ुर्ग पियो चवेसि पुट निमाज़ूं पढ़ी रोज़ा बि रखे ज़कातूं बि ॾे हज बि करे तहज्जुद बि पढ़ी इशा कबाबीन बि पढ़ी पर तुंहिंजो रूहानी मक़ाम त कोन्हे बेअदब आहे पंहिंजे पीउ जो बेअदब आहे अल्लाह जे वलियनि खे सी ख़बर पए मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो गुफ्तगी अल्लाह बुवत गरचे अज़ हल्कों में अब्दुल्ला बुवत वली जो गुफ्तो अल्लाह जो गुफ्तो ज़ाहिर में तो वली जी निड़ी मां निकरे हकीकत में खुदा जो फरमाए तो औलिया हस्त
कुदरत अज इला तीर दिस्त है ताज करता नजरा वली किसी ताकत तीर निकतर कमान मा खुदा जो वली इशारो करे तो मोटी है आसान नजर में हिन दौर में बंदूक मा गोली निकले वली इशारो को तो मोटी पर वली आहे के मौलाना रूमी खंदा पूछो मन अमता मुते हणो का फतवा एकड़ी गाल करे मौलाना रूमी फरमाए तो कारी सीता में कुनद ना मशवली जो कम शैतान वाला करे वरी नालो ता वली था रपोस सही तो ये वली ना है तो छा है मान तो चलो रूमी तो चली फरमाए तो कारी शैतान में कुनद ना मशवली करवली ई नस्तलात परवली ये वली ना है लानत जी मुस्तका तो वली रोज को रसूलुल्लाह जी दामन में हथ विझी मौलाना रूमी थो बुजुर्ग थी चए हमारे बाजू रोजा ॾाढा दूर की पर तुझे रूहानी मकाम लाए बेअदब ही हासे मां बेअदब है के जो पी जो बेअदब है इब्राहिम पी त मरी वियो हाणे छा कया अल्लाह जो कामिल वली तो चवे मिस्र जी चोटी जो आलिम अल्लामा यूसुफ बिन इस्माइल अबहानी पियो लिखे बुजुर्ग के तो हल्या पुट तोखे बाजे पी जे कब्र ते वठी हला कब्र जे मथा जे खुदा जी कामिल वली है कब्र जे मथा जो जे हथड़ी इशारो कयो मुर्दो अंदरा कब्र मां निकरी मिट्टी छंडे बीठो आ कब्र छाला के याद कयो था अबाई बाबा जा मुरीद नेर वठी आयो हुआ हिन पंहिंजे बच्चे खे माफ़ कर बच्चे खे माफ़ यही माफ़ कयो मां साणे माफ़ कयो बाबा जी बलियन खे पीर खे या ताकत तो पीरन जे पीर खे अल्लाह ॾिनी हूंदी न पीरन जे पीर खे केॾो न पावर हूंदो गोल्डी वारो जान इस सूरत में जाना खा सुभान अल्लाह ताजी सुभान अल्लाह वासा मोल बिन जिबरी टेक है वसीलो न हुंदो तो कम के दिन मारी को लतीफो बुधाई को ता के भला बुधाए छया अमराए को जो पीर साहब वरती से दुआ कर तो मुखे औलाद साले थी पीर साहब औलाद दी बियो चक्कर आयो औलाद थी इन से बियो चक्कर आयो औलाद थी किसी ने की शादी न की थी न शादी को गई बड़ा मां दुआ और के हरी हरी बिठा शादी न करे शादी हुंदी घरवारी वसीलो घरवारी हुंदी तो औलाद थी न जेके वसीले घर ता मिले जा डायरेक्ट कम थी दो उन के बता जो तो शादियों न कयो पाणे पुट जणियो तो खबर पे त केडो जोर तो लगे सुभान अल्लाह वसीले का सवाजी कम क्यों थी दिल खोले जो सुभान अल्लाह इस सूरत नू मैं जाना खाम मुंडे न दसजो ही केरा डारी फकीरा केरा पछान जो हली तो न दसजो इस सूरत नू मैं जाना खा है काद्यानी मिर्जा काद्यानी उनते खुदा जी लानत छो असा जी नबी खां पोइ भी नबी नहीं दू जे आयो लानत जे मुस्तहक साईं के जी ने हेडा किताब खणी आई मुनाज़रो क्यों टाइम लगंदो जे तू हक ते ही त मड्डो वठी आ जेके टंगू न हुजन टुंडो वठी आ जेके बाहू न हुजन तू सही कर या मां सही कया जे तो सही कयो तू हक ते मु सही कयो त मां हक ते छाचे ला कलाकन जा कलाक किताब खोली वे हूं वाह सैयद मेहर अली शाह साईं फरमायो छाड़े छा तो चमी किसी मड्डो वठी आ टुंडो वठी आ तू सही कर या मां सही कया जीलानी जे बच्चे चुल मड्डो टुंडो छो कब्रिस्तान में हल कब्र जे मथा बीही या मुर्दे के तू जार या मुर्दे के मां जियारिया के जो पीर साहब इतनी बड़ी दावा कर रहे हो आपने फरमाया मां दावा न थो कया मुझो नानू मदीने जो मीर पियो चवे त मेरे अली शाह कब्र ते हथ रखा तुझो कमा मुर्दे के छिके बाहर कढण मुझो कमा मदीने वारे जी दस्तगीर जे बच्चे के ही कमाल बादशाह पीर जी ताकत छा हुंदी दोस्त मुतदम लवरतिया दस्तगीर जी पीरन जे और न पीर जी
मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी दोस्त मुददम वरतिया दस्तगीर जी हसब नसब में आ मथे जाग जाग हसब नसब में आ मथे उनखे बियो पहुंचे किथे हसनी हुसैनी वीर जी दोस्त मुददम वरतिया दस्तगीर जी साईं इदरीस वली ई वाह वाह मूंखे चयोसीं तव्हांजो बाल समय कोस आज़म खे कोन थो मञे मां चयो अहिड़े सुरीला सॼी ज़िंदगी बादशाह पीर जो शान पर असांजी क़ौम आहे जरा केरु गुज़ारे वेंदो पोइ त न माशाल्लाह भलो मौलाना ख़ादिम रिज़वी जहिड़ो त कहिड़ो क़दुरु असांजी क़ौम में इहो आहे क़दुरु करण लाइ आलमनि खे मरणो थो पवे जेरो हूंदो क़दुरु न कंदासीं मरी वेंदो आसीं माशाल्लाह सी सुभान अल्लाह सी वाह वाह वॾी ख़िदमतूं हुयूं मां जो जहिड़े कहिड़ियूं पगूं ॿधाई जो मरण खां पोइ तूं ॿ टे सुभान अल्लाह चवीं थो जहिड़े क़दुरु कंदा आलम राज़ी थी वञनि हे वञी घोट मोहम्मद खे ॿुधाइनि साईं असांजा हे महबूब जा तुंहिंजा ग़ुलाम क़दुरदान ग़ुलाम आहे साईं इदरीस वली ई वाह वाह बाबा जो मुंहिंजो एक्सीडेंट थियो टंग सॼी 60 हॾियूं थी वयूं हाणे 60 हॾियूं माना हाणे टंग कम न कंदी पोइ कराची में डॉक्टर हो साईं मोहम्मद अली शाह हाणे गुज़ारे वियो आहे विच में क्रिकेट जो वज़ीर हुयो उनजी अस्पताल हुई साईं चवणे मां रोहां पियो मां दीन जो कमु करण वारो हाणे हली कोन सघंदुसि राति जो टाइम ख़्वाब में पियो ॾिसां गौसे आज़म आयो आहे बादशाह पीर मुंहिंजे हिन टंग ते हथ घुमाए साईं फरमायो त मौली साहब घबरा न सैयद जो हथ लॻो थी तयार थी वेंदी साईं जो तफ़सीर क़ुरान जो बि मूं पोइ लिखियो आहे सुबुह जो टाइम थियो सैयद मोहम्मद अली शाह डॉक्टर हुयो सैयद हो सुबुह जो टाइम थियो उहो आयो जीअं जो अंदर घिड़े मुझे टंग ते हथ रखे चई मौलाना घबराना नहीं सैयद का हाथ लगा है काम हो जाएगा रात गौसे आजम चयो सुबह जो वरी हिन सैयद जे बचे बि मूंखे हीअं चयो आहे मेहरबान साईं इदरीस वली ई वाह वाह मदद कंदो लिल्लाह या कंहिंजी दुखल भरे दिलगीर जी अरे हथ के खणी लज के लाए दोस्त मुतदम वरतिया दस्तगीर जी सुभान अल्लाह हा बादशाह पीर ईसाई के जो हल कब्र ते हथ रखी साईं जो कुंभेज़न ला चयो मुर्दो निकतो पाण वटि ईसाई भॻो भॼी जान छॾाया मुर्दो पे जो क़यामत आई है छा साईं जो क़यामत कान आई थई मुझे नबी जे नबूवत जो कमाल ज़ाहिर थियो सुभान अल्लाह वाह बादशाह पीर वाह मां हाणे मोरे जे भर में असांजो जलसो हिकिड़ो ग़रीब हो वीचारो हर महीने यारी कंदो आहे मूंखे चईसीं हर महीने यारी कयां दुकान वारे वटि मूंखे चई औलाद घणो अथई औलाद हिकिड़ी न्याणी आहे बस बस 15 साल थी विया औलाद कान थी आहे यारी छॾे त थी न मूंखे थो चवे यारियूं त ॾाढियूं थो करी औलाद कान थी थी डॉक्टर बि जवाब ॾेई छॾियो 15 साल हाणे औलाद कोन थींदो पर हिन जो मूंखे यारीअ जो तानो हुयो जहिड़ो वेठो आहे किताबी ॻाल्हि आहे मुशाहिदे जी आहे कि मां राति जो अची घर में सुतुसि ख्वाब में ॾिसां रोई रोई सुतुसि साईं अब्दुल कादिर जीलानी सुहिणो आयो मूंखे चई त मूं जो हेॾियूं यारियूं कयूं अथई कॾहिं बि ज़ियारत कान कराई थमाई पर मां पंहिंजे मुरीदनि ते ताना कोन सहंदो आहियां मां रोआं पियो पर मां पंहिंजे मुरीदनि ते ताना न सहंदो आहियां इनखे वञी चओ बादशाह पीर थो चए हिन साल तोखे पुट ॼमंदो ऐं हिन साल तूं मदीने बि वेंदे सुबुह जो जीअं मां दिलि में घर में त बकरी बि कान्हे इंसान सोचां पियो राति जो टाइम थियो दुकान वारे ॾियण वियुसि अखियुनि खे बूटण खां पहिरियां बगदाद शरीफ़ ॾे मुंहुं करे चवां पियो मीरा शाह मदद कर तां सुणी दादी आही अब्दुल लतीफ़ जो हसनी तूं हादी
बादशाह बगदादी कर कमार मुरीद ते फरमाए तो पीर मुझा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा हावंद जा खलील असनीनी आहिया बाहर बीन वसील दाता मुझे दिल के दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह। रात जो वरी मुखे ज़ियारत करो चईस वनी पुट बि सही मुखे ॾेखारी ख़ुदा जो कसम चई 15 साल औलाद कान थी आहे हिन साल ही मुखे पुट बि ॼाओ ऐं हिन साल मां मदीने जी ज़ियारत करे आयो आहियां। छोड़ फिक्र दुनिया की सेवण वारा दुआ करते हो किरोना जो वबाऊं टरन अल्लाह सी गरीबन जो रोजगार खोल रहा है इहो रोजगार पर अञा चवंदा मदीनो शरीफ खुले तो दीदार करे अचूं। छोड़ फिक्र दुनिया की अरे चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की वडे रुकावट जी पंदो चंदो अरे वरी मुझे ता कहते पादर रहन सही बना मुफ्ती चंदो पीर चंदो मुझे दर मदरसे में न जा वरी मां तो नाराज पर सिर्फ सारी दुनिया में अरे ये है पूछे अहमद के जिस जगह मुझ जैसे जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की इन्नल्लज़ीना यतलूना किताब अल्लाह जेके माण्हू ख़ुदा जी किताब जी तिलावत था कनि बादशाह पीर जी जिथे मज़ार आहे इते बादशाह पीर क़ुरान जा 50,000 ख़त्म कढिया आहिनि जिथे मज़ार हुन खां अलावा तला छा बहजतुल असरार में इमाम शतनूफी लिखो तो हिकिड़ो हमरा पियो मां ॾिसां त बादशाह पीर इबादत किथो करे पोइ राति जो मां साईं जे हुजरे में अंदरि लिकी वेठुसि साईं आया बरकातू इशा खां पोइ बरकातू नफ़ल पढ़ियो नफ़ल पढ़ी वेठा ॾिसां त केॾी महिल थुल्हा थी वञनि वरी सना थी वञनि मां चयो अजीब जहान थोड़ी देर गुज़री ॾिसां त पाण ई मथे उॾामंदा पिया वञनि हवालो आहे बहजतुल असरार जो जंहिंखे शक हुजे ते मुतालो करे मथां ई उॾामंदा पिया वञनि वरी मोटी आया सॼी राति सजदे में इबादत में सुबुह जो टाइम थियो फज्र पढ़ायो फज्र पढ़ाए पंहिंजी हवेली ते विया बादशाह पीर जूं 4 घर वारियूं पाण पंहिंजे घर वारनि वटि विया बच्चनि खां हाल अहवाल वठी हर कंहिंजो पाण बादशाह पीर बाज़ार मां पंहिंजी हवेलीअ लाइ सामान वठण हलियो त रस्ते में बगदाद जा माण्हू बीठा नंढा नंढा ॿार बच्चो बीहनि पाण वरी मिठाई वठी नंढनि ॿारनि खे विरहाए खाराइनि मोटी हवेलीअ ते सामान सुबुह खां वठी ज़ुहर ताईं मुंहिंजे महबूब जे दीन जो तरस वरी ज़ुहर खां असर ताईं असर खां मगरिब ताईं मगरिब खां इशा ताईं हैरान आहियां त केॾी महिल बादशाह पीर निंड पियो करे हज़रत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त सारी रात सुबहान जागी जल याद कयो तंजे अब्दुल लतीफ जे मिट्टी लधो माल कोड़े कन सलाम आगे अचो तन जे हिकिड़ी हमरा मुंहिंजो हाणे जर सो गना अपनी कराची मूंखे चई तई था चओ 40 सालनि ते बादशाह पीर इशा जे वुज़ू सां फजर पढ़ी हा पोइ बादशाह पीर खे 22 न्याणियूं हुयूं हा 27 पुट हा पोइ इबादत कई रही पुट कंहिंजा हुआ मां चयो इनखे त चइबो आहे करामातुल औलिया हक़ अल्लाह जे वलियनि जूं करामतूं हक़ आहिनि करामत तो चेबो उनके जेके अकुल मञे ई न मुंहिंजो जे अकुल खे हलाईंदे ईमान चट थी वेंदी इक़्तरबत सात वन शक्ल कमर चंड चीर जी वियो अकुल नथो मञे वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबे आ लंबी सजदा करे
अकुल तो कौन तो मने पर ईमान मने तो वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबे आलम भी सजदा वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबे आलम भी सजदा करे। अरे माता का तवज्जो तो तलब कया चांद पर पहुंचना भी हकीकत सही अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। अकुल दमनी मोजज़ो करामत बल लफ्ज़ निकड़ो मोजज़ो बियो करामत। मोजज़ो माना वो खर के आदत कम जेको नबी जे हथ ते ज़ाहिर थे अकुल तस्लीम न करे बली जे हथ ते ज़ाहिर थे त करामत। हाणे सवाल हिकिड़ो थियो बस आख़िरी ॻाल्हि ॿुधो सवाल थियो त बाबा ॾिसो हिकिड़ो कम वली बि करे नबी बि करे त वली ऐं नबी जी ताक़त त बराबरि थी वई। वली बि इहो कमु करे नबी बि कमु करे त वली ऐं नबीअ जी ताक़त बराबरि। मां चयो सवाल असां तव्हांजे ज़हन में अॼु थियो इमाम सदुद्दीन तफ्ताज़ानी इल्मे कलाम जो किताब आहे शरह अक़ाइद निस्बिया उन में जवाब ॾिनई त जेका वलीअ जी करामत आहे न इहा असल में नबीअ जो मोजज़ो आहे। बादशाह पीर मुर्दो जहिड़ो कयो ज़ाहिर में त बादशाह पीर कयो पर हक़ीक़त में मुंहिंजे महबूब कयो छो त आम माण्हू त छा पर नबीअ बि मुंहिंजे हबीब खां सुवाल कंदा आहिनि। इमाम बुसीरी थो चए कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन अॼु असीं चवंदासीं या रसूल अल्लाह मदद शिरका शिरका जो बूसीरी ते फतवा कढ इमाम बूसीरी ते फतवा कढ त मां मुशरिको उन जा त किताब तूं पढ़ी थो वज़ीफ़े में बरकत हासिल थो कया बरकत उन शइ खां हासिल कबी जेका मक़बूल हूंदी। फरमाए थो वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन आम माण्हू त छा पर नबी बि मुंहिंजे हबीब खां घुरंदा आहिनि। फरमाए तो वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन जाग जा गुरफम मिनल बहरे औ रशफम मिन दियमी चवंदा साईं जो रहमत दरिया थी न मां हिकिड़ी लप ॾे मींहुं वसे इंसान जे चपन खे पाणी लॻे एतिरो ॾे मौला सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम इन्नल लज़ीना यतलूना किताबल्लाह ओए माण्हू जेके अल्लाह जे किताब जी तिलावत कंदा आहिनि व अक़ामुस सलात ऐं नमाज़ क़ाइम कंदा आहिनि व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानिया असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो उन मां ॻुझ में ज़ाहिर में ख़र्च कंदा आहिनि छा अल्लाह ताला फरमाता यरजून तिजारतल तबूर एड़े व्यापार जीवन के उम्मीद जंहिंमें हरगिज़ नुक़सान आहे या अल्लाह छा जे लाइ कंदा आहिनि फरमाए लियुवफ़ियहुम उजूरहुम तां तिन्हनि खे रब पूरा पूरा इन्हनि जा अजर ॾे व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्हनि खे पंहिंजे फज़ल मां वधाए जो त रब बेक़दुर न आहे इन्नहु गफ़ूरुन शकूर अल्लाह ताला घणो बख़्शींदड़ क़दुरदान हिकिड़ो ही सिंधी शेर गज़ल आयो आख़िरी तव्हांखे ॿुधायां त पोइ हाणे मोकल ॾियांव थो घणा मूं वांगुरु पासा हणो पिया तव्हांजो बि ॾोह न आहे सॼो ॾींहुं कमकार कयो था आख़िरी ही बसि गज़ल ॿुधो ॾाढो मूंखे वणे थो ओ मां जभरिया रब बाननि ते गफ़ूर आहे न रब ओ मां जभरिया रब बाननि ते तुझी कावड़ कान ठही सघंदी ओ करीम असां जी हीअ चमड़ी ओ करीम असां जी हीअ चमड़ी हिकु चिणग बि कान सही सघंदी ओ बाज भरिया रवबा मौला तूं बि हुजी मुस्तफ़ा बि हुजे असां पोइ बि निधण काथी निकरूं साईं बकरीम हुजनि के दीव हुजूं
हाँ हाँ चवन था से पारत कलंदर जे सदके में बकरी महुजन के दीब हुजू इहा गाल कदे लठगी सगंदी हथ खणी चो तो दुआ कई मदीने जी ओ बाज भरिया रब मान ते तुझी तो जखवारी बाह कना इन बाग पे आ ए पनाह गुरी तब केड़ी तरह तुझी दो जख्मे तब केड़ी तरह तुझी दो जख्मे इंसान जी जात रही सगंदी ओ बाज भरिया रब जेको मगज़ान है न गजल जो वरी तो पढ़ा मौला तू भी हुजी मुस्तफा भी हुजे असा पोए बिनदण काथी निकरूं सेवड़ वाला चो बकरी महुजन के दीब हुजू बकरी महुजन के दीब हुजू इहा गाल कदे न ठगी सगंदी ओ वाह जब भरिया रब मानंद। अस्सलाम वालेकुम। साईं दुजी साईं वडे जी मन का बद मौलाना ओकार भी रहमतुल्लाह अलैहि तकरीम करे बस कंदो तो आवाज चंगो जल्दी ना तो बुधा सा तो हाणे असा के वो सुन्नत जे जार नीति पई वलियन सभन जो साईं मुझो दस्तगीर वा दिया पीर तुझा मुझा ही पीर जो पीरवा यमदे जाम रखो रोजो रमजान शरीफ जो यारो अमर जी पेटा जान जिलानी बड़जी आयो भलारो दुनिया ते अचण खां अग में विलायत जो वीरवा बिया पीर तुझा मुझा ही पीर जो पीरवा अमर जैसे अब्दुल कादिर पूर्ण कदनी जय जा अब दुनिया खातिर बात लयाडो पेश न पुटड़ा पे जा मुझे व्यवस्थो भला तो ही कुबम करिसवा नजर कर तरानू तुझो मदीने जो मीरवा बिया पीर तुझा मुझा ही पीर जो पीर बाट तेरी दे चोरन पुछी सो बचना तो वट चाहे खिली चयाई वी अशरफियों सोन सिबिल ही आहे कदे कूड़ की रचन दुस सच त मुझ सेरवा पिया पीर तुझा मुझा ही पीर जो पीरवा शायद हिकिड़ो थल कलंदर साईं जो ॿुधाए छॾियो आहियूं साली सखावत कर सखी शहबाज सेवाणी गुलाम हसीन ॾाढा प्यारा अथसि मजनून तोहफ़तुल किराम वारे लिखियो आहे फारसी में लिखियो अथसि हे जेको बोदले साईं खे खणी गबा गबा कयो ख़ुदा जे बलीअ जो इहो सट ॾिनी प्याले खे बोदले खे सॾु कयो त बूटियूं मिली अची सभु पी रहियो तोहफ़तुल किराम वारे भी फारसी मता केर न मनी तोहफ़तुल किराम में मीर अली शेर खान ने ठट्टे वारे फारसी वारे में हदाल करामत लिखी आ वसी में जो नहीं बोतलो तो यो गुलामो सी तो तुझा नौकर आयो असा ते नजर करो कर आयो साली सखावत कर सखी शहबाज सेवाणी साईं वॾो बाबा पियो चएसि ॿियो कुझु न अताबाली विलायत कर सखी शहबाज सेवाणी ताजी खुदा किस्मत आहे अल्लाह ताला तव्हांखे भला भाग ॾिना जो सैयद सही सोनो हुसैन हिन जी साईं हा साईं असांजी दुआ आहे असांजी त छा पर पूरे हिंदू पाक जी दुआ आहे त हिन सोणे जी मज़ार खुले त आशिक़ फैज़ जी धुल भरी दुआ कयो तव्हां दुआ कयो अलाए गुनाहनि जी असांजी गुनाहनि जी सज़ा आहे अलाए छा टे महीने ये लॉकडाउन वठा लगी पई आहे असां त्री दुआ था कयूं
असी चऊं था त असी नथण कान आहियूं कोरोना वायरस असांखे छा कंदी इंशाअल्लाह ताला असी कलंदर जे नगरी में वेठा आहियूं जे जान जो असांजे मथां हथ आहे कोरोना त कॾो की भॼी वई आहे हरू भरो तव्हां खणी कोरोना खे वरितो आहे अल्लाह ताला हिदायत नसीब करे अहिड़ा शिफ़ा जा मर्कज़ असां वटि मौजूद आहिनि कोरोना त छा पर कोरोना जो पीउ बचे कलंदर साईं जी नज़र थी सभई इंशाअल्लाह पार पटिजी वेंदियूं अल्लाह ताला तव्हां असांजे मथां महिरबानी कंदो आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाह